तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 105 मदनी गुल क़िस्त नंबर 5। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 105 मदनी गुल क़िस्त 5। दुआए अत्तार, या अल्लाह पाक जेको बि रिसालो तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 105 मदनी गुल क़िस्त 5 पढ़ी या ॿुधी वठे, उनखे क़ुरान करीम जी बरकतुनि सां माला माल फ़रमाए ऐं उन जे माउ पीउ समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याने जुमे जे ॾींहुं मूं ते कसरत सां दुरूद पढ़ंदा करियो, छाकाणि त हीउ यौम मशहूद आहे, याने मुंहिंजी बारगाह में फ़रिश्तनि जी ख़ुसूसी हाज़िरी जो ॾींहुं आहे। हिन ॾींहुं फ़रिश्ता ख़ासि तौर ते कसरत सां मुंहिंजी बारगाह में हाज़िर थींदा आहिनि। जॾहिं को शख़्स मूं ते दुरूद पढ़ंदो आहे त उन जे फ़ारिग़ थियण ताईं उन जो दुरूद मुंहिंजे साम्हूं पेश कयो वेंदो आहे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु जो बयानु आहे त मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, ऐं अव्हां जे विसाल खां पोइ छा थींदो? इरशाद फ़रमायाऊं, हा, मुंहिंजी ज़ाहिरी वफ़ात खां पोइ बि मुंहिंजे साम्हूं अहिड़ी तरह ई पेश कयो वेंदो। याने अल्लाह पाक ज़मीन जे लाइ अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम जे जिस्मनि खे खाइण हराम करे छॾियो आहे। फ़बिनबियुल्लाहि हय्युन युरज़क़ु, बस अल्लाह पाक जो नबी ज़िंदा आहे ऐं खेसि रिस्क बि अता कयो वेंदो आहे। इब्ने माजा 291/2 हदीस 1637। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सूरत शुअरा मां हासिल थियण वारियूं 14 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। नंबर 1, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़यामत ताईं असांजे गुनाहनि ते सदमो थींदो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 817। 2, जंहिं जॻह ते पैगम्बर जी क़ब्र हुजे उते अज़ाब इलाही नथो अची सघे। मिस्र में यूसुफ़ अलैहिस्सलाम ऐं उन जे भाइरनि जूं क़ब्रूं हुयूं, इन्हीअ करे फ़िरऔन ते उते रहण जे करे अज़ाब न आयो, पर खेसि उतां ॿाहिरि कढी अज़ाब ॾिनो वियो। ॿियनि क़ौमुनि ते इन्हनि जे वसंदियुनि में ई अज़ाब आयो। मिस्र उन्हनि बुज़ुर्गनि जी बरकत सां महफ़ूज़ रहियो। 3, मिस्र वारनि मां सिर्फ़ 3 माण्हुनि ईमान आंदो। हज़रत आसिया रहमतुल्लाहि अलैहा, फ़िरऔन जी ज़ौजा, हज़रत खरबील रहमतुल्लाहि अलैहि आले फ़िरऔन जो मोमिन, ऐं बीबी मरियम बिनते नामूशा रहमतुल्लाहि अलैहा, जंहिं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जी क़ब्र शरीफ़ जो पतो मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनो। 4, जेको सलामत दिलि खणी रब जी बारगाह में हाज़िर थियो, उन जो माल बि कमु ईंदो ऐं औलाद बि कमु ईंदी। दिलि जी सलामती मां मुराद दिलि जो बदअक़ीदगियुनि खां पाक हुजणु आहे। 5, इब्राहीम अलैहिस्सलाम जे क़ौम मां तमामु थोरनि माण्हुनि इन्हनि ते ईमान आंदो, अक्सर बेईमान रहिया। 6, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी औलाद जे लाइ क़यामत ताईं ज़कात वठण खे हराम फ़रमायो, याने उन्हनि मां अमीरनि खे ज़कात ॾियणु फ़र्ज़ु आहे, पर उन्हनि मां ग़रीबनि खे ज़कात वठणु हराम आहे, त जीअं को उहो न चई सघे त ज़कात औलाद जी परवरिश जे लाइ मुक़ररु कई वई आहे। 7, मोमिन खे कमियुनि याने घटि ऐं कमीनो चवणु या रज़ील चवणु सम्झणु काफ़िरनि जो कमु आहे। को बि मोमिन कमीन न आहे, सभु शरीफ़ आहिनि। 8, अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम क़ौम खे पहिरियां पंहिंजी सुञाणप कराईंदा हुआ, पोइ अल्लाह ताला ऐं सभिनी दीनी उमूर जी असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां तबलीग में इहो ई पुछियो, ॿुधायो त मां कीअं आहियां, छाकाणि त नबी जी सुञाणप ते ईमान मौक़ूफ़ आहे। 9, बुरनि खां बेज़ारी इख़्तियार करणु नबियुनि जी सुन्नत आहे। 10, नबी जो तक़र्रुर रब जे इंतिख़ाब सां थींदो आहे, इन्हीअ करे उन्हनि जी उजरत मख़लूक़ जे ज़िम्मे न आहे। ख़लीफ़े जो तक़र्रुर क़ौम जे इंतिख़ाब सां थींदो आहे, इन्हीअ करे क़ौम जे ज़िम्मे उन्हनि जी माली ख़िदमत आहे। ख़ुलफ़ाए राशिदीन अलैहिम रिदवान ख़िलाफ़त ते उजरत वरिती सिवाइ उस्मान ग़नी रज़ियल्लाहु अन्हु जे। 11, आलिमनि जो दर्जो तमामु घणो बुलंद आहे, छाकाणि त रब उन्हनि खे क़ुरान जे हक़ानियत जी गवाही लाइ चूंडियो आहे। 12, 5 सूबनि जी मजबूई जो नालो अरब आहे, इन्हनि खां सवाइ बाक़ी समूरी ज़मीन अजम आहे, हिजाज़, इराक़, नजद, बहरैन, यमन।
13 मुबलिग़ खे घुरिजे त पहिरियां पंहिंजनि अज़ीज़नि खे तबलीग करे पोइ ॿियनि माण्हुनि खे, न त तबलीग असर न कंदी। इन ई करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां ख़ासि पंहिंजनि अज़ीज़नि खे तबलीग फ़रमाई, पोइ आम माण्हुनि खे तबलीग जी उहा ई तरतीब आला आहे। 14 हमेशह रब जे नज़र याने रहमत पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आहे। जेको हबीब जे क़दमनि सां लिपटी वेंदो आहे उहो बि मंज़ूर नज़र इलाही थी वेंदो आहे। सूरतुन नमल मां हासिल थियण वारियूं 13 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 अल्लाह जा नेकबाना मुबारक याने बरकत वारा हूंदा आहिनि। सुठियुनि जायुनि ते रहण वारा मोमिन बि बरकत वारा आहिनि। असां मां मदीने मुनवरा जा मुसलमान बरकत वारा आहिनि। 2 कीवलीअ जो बि इहो अक़ीदो आहे त पैगम्बर जा सहाबा कंहिं ते ज़ुल्म न कंदा आहिनि। 3 हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो हुदहुद नबी जी सोबत जी बरकत सां अक़ीदनि ऐं आमालनि खां आगाह हो। जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि खे ईमान ते न मञे उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैज़ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे फ़ैज़ खां बि घटि मञी रहियो आहे, छाकाणि त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो सोहबत याफ़्ता जानवर बि मोमिन हो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोहबत याफ़्ता इंसान बि मोमिन न आहिनि, माअज़ल्लाह। 4 हाकिम जो फ़ैसिलो तहक़ीक़ात ते थींदो आहे, न कि पंहिंजे कशफ या इल्म लदुन्नी ते। रब करीम बि क़यामत में गवाही वग़ैरह जे ज़रिए तहक़ीक़ करे फ़ैसिलो फ़रमाईंदो। 5 बिस्मिल्लाह सां कमु शुरू करण जो नतीजो कामयाबी आहे, जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे इन जी बरकत सां ई बिल्क़ीस जहिड़ी ज़ाल अता थी। 6 अल्लाह वारनि जे दिलि में दुनियावी माल ऐं मताअ जी का क़दर या मंज़िलत न आहे, न ई उहे उन ते फ़ख़्र कंदा आहिनि। हिन फ़ानी शइ जे अचण ते कहिड़ी ख़ुशी ऐं वञण ते कहिड़ो ग़म। अल्लाह पाक दाइमी ख़ुशी अता फ़रमाए, आमीन। 7 अल्लाह जा मक़बूल बाना नेमतुनि खे बि आज़माइश सम्झंदा आहिनि, इन्हनि ते कॾहिं बि फ़ख़्र न कंदा आहिनि। 8 जंहिंसां निकाह करणो हुजे उन जे अक़ल सम्झ ऐं दानाई जी तहक़ीक़ करणु बहितरु आहे। 9 बिल्क़ीस मुसलमान थी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे निकाह में आई। इन जे बतन मां दाऊद बिन सुलेमान पैदा थिया, जेके हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी हयाती शरीफ़ में ई वफ़ात करे विया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम 13 सालनि जी उमिरि में तख़्त सल्तनत ते जलवा अफ़रोज़ थिया ऐं 53 सालनि जी उमिरि शरीफ़ में वफ़ात फ़रमायाऊं। 40 साल हुकूमत कयाऊं। संदन वफ़ात हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वफ़ात खां 575 साल पोइ थी ऐं अव्हां जी वफ़ात खां 1 महीनो पोइ बिल्क़ीस रहमतुल्लाहि अलैहा जी वफ़ात थी। 10 रब करीम बेक़रार जी दुआ तमामु घणो क़बूल कंदो आहे। दुआ जी क़बूल जे शर्तनि मां बेक़रारी बि हिकु शर्त आहे। इन ई करे हुकुम आहे त बेक़रारनि खां पंहिंजे लाइ दुआ करायो। मुसाफ़िरनि, बीमारनि, मज़लूमनि, मक़रूज़नि जी दुआ क़बूलियत जे वेझो हूंदी आहे। 11 जेको क़यामत या मौत जी तयारी न करे उहो क़यामत खां अंधो आहे। 12 राति जो आराम करण बि इबादत आहे, जेकॾहिं सुठी नियत सां हुजे। 13 हर हक़दार जो हक़ अदा करणु घुरिजे। इबादत ऐं रियाज़त रूह जो हक़ आहे, आराम नफ़्स जो हक़ आहे। ॿई हक़ अदा करण जो हुकुम आहे, पर जीअं ॾींहं जो कुझु आराम कयो वेंदो आहे तीअं राति जो कुझु इबादत करणु घुरिजे। सूरतुल क़सस मां हासिल थियण वारियूं 27 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 फ़िरऔन बनी इसराइल जा 90,000 ॿार बेगुनाह ज़बह करे छॾिया। 2 फ़िरऔन जी ज़ाल जो नालो हज़रत आसिया बिनते मज़ाहिम बिन उबैद बिन रैयान बिन वलीद आहे। ही रैयान बिन वलीद इहो आहे जेको यूसुफ़ अलैहिस्सलाम जे ज़माने में मिस्र जो बादशाह हो। 3 नबी जा मौजिज़ा कॾहिं नंढपण शरीफ़ में बि ज़ाहिर थींदा आहिनि। मूसा अलैहिस्सलाम जो पंहिंजी माउ खां सवाइ कंहिं बि ॿी दाईअ जो खीरु न पीअणु अव्हां जो मौजिज़ो हो। इनखे इरहास चयो वेंदो आहे, जीअं ईसा अलैहिस्सलाम जो नंढपण में ॻाल्हाइणु। 4 नेक अमलनि जी बरकत सां अल्लाह पाक जे तरफ़ां कामिल इल्म मिलंदो आहे ऐं आलिम जे अमल में बरकत हूंदी आहे। आलिमनि खे घुरिजे त सालिह अमाल कंदा रहनि। 5 अल्लाह पाक पैगम्बरनि खे रूहानी ताक़त सां गॾु जिस्मानी ताक़त बि कामिल अता फ़रमाईंदो आहे। इन्हनि जी क़ुवत फ़रिश्तनि खां बि वधीक हूंदी आहे।
6. ख़तरनाक हंध तां निकिरी वञण ऐं जान बचाइण जी तदबीर करणु नबियनि जी सुन्नत आहे. 7. जेकॾहिं औरत खे ज़रूरत सबबि घर खां ॿाहिरि वञे त मर्दनि खां अलॻि रहे, हुजूम में शामिल न थिए. 8. जेतोणीकि सुन्नत इहा आहे त निकाह जो पैगाम छोकिरे जे तरफ़ खां हुजे, पर इहो बि जाइज़ आहे त छोकिरीअ जे तरफ़ खां हुजे. 9. ज़बान जी ताक़त स्पीकिंग पावर अल्लाह जी वॾी नेमत आहे. जेकॾहिं तक़वा सां गॾु हुजे, बग़ैर तक़वा जे अज़ाब आहे. 10. मुबारक आहे उहो जेको बुज़ुर्गनि जे चवण ते दुरुस्त थी वञे. मनहूस आहे उहो जंहिंखे ज़मानो दुरुस्त करे. 11. पक्की सिर फ़िरऔन ईजाद कई ऐं काफ़िरनि जी ईजाद मां फ़ाइदो हासिल करणु जाइज़ आहे. अॼु दुनिया पकियुनि सिरुनि, रेल ऐं तार वग़ैरह मां फ़ाइदो हासिल करे रही आहे. 12. काफ़िरनि जे कुफ़्र ऐं अज़ाब में ग़ौर करणु अल्लाह जो हुकुम आहे. इहो बि इबादत आहे. निगाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कमालात. 13. नबी जी निगाह गुज़िरियल, ईंदड़, मौजूद ऐं मादूम सभिनी खे ॾिसंदी आहे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिअराज जी राति उन्हनि माण्हुनि खे दोज़ख में अज़ाब में ॾिठो जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी वफ़ात खां 100 साल पोइ पैदा थींदा ऐं क़यामत खां पोइ अज़ाब कया वेंदा. हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ु कंदा हुआ त ही अव्हां जी उम्मत जा व्याजख़ोर आहिनि. 14. दुनिया में कंहिंजी बि बुरी शोहरत अल्लाह जी लानत आहे ऐं सुठी शोहरत अल्लाह जी रहमत आहे. जीअं नबियुनि, वलियनि ऐं सालिहनि जी थी रही आहे, ऐं शैतान जी बुरी शोहरत उन जे लाइ लानत आहे. एसिताईं जो काफ़िर बि शैतान जी बदनामी खां वाक़िफ़ आहिनि, छाकाणि त जेकॾहिं को उन्हनि खे शैतान चवे त हू उनखे गार सम्झंदा आहिनि. 15. अॻियनि नबियनि जा दीन उन्हनि जे कुझु अरसे खां पोइ मिटिजी वेंदा हुआ. ही असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे त एतिरो डिघो अरसो गुज़रण जे बावजूदु बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन क़ाइमु आहे. क़ुरान पंहिंजी असली हालत में मौजूदु आहे. 16. हिजाज़ अरब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में सवाइ हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे को बि नबी न आयो. जंहिं आसमान में सिजु हूंदो आहे उते को तारो न हूंदो आहे. 17. मके मुअज़्ज़मा में पैदावार कुझु बि न आहे, पर हर तरफ़ खां रिस्क छिकिजी हिते पहुचंदो आहे. जॾहिं काबे जे दामन में रहण जी बरकत सां उन्हनि खे अमन ऐं रिस्क मिली रहियो आहे, त पोइ जेकॾहिं उहे काबे वारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन करम सां वाबस्ता थी वञनि त उन खां वधीक अमन ऐं रोज़ी हासिल कंदा. काबो हरम अजसाम आहे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम ईमान आहिनि, जिते ज़ात ऐं सिफ़ात जा मेवा ईंदा आहिनि. 18. बारगाह इलाही में सभु पेश थींदा, पर मोमिन पंहिंजो पाण ख़ुशीअ सां हाज़िर थींदा ऐं काफ़िर ज़बरदस्ती हाज़िर कया वेंदा, जीअं फांसीअ जा मुजरिम हाकिम जे साम्हूं पेश कया वेंदा आहिनि. 19. ईमानी ताल्लुक़ात क़यामत में बि क़ाइमु रहंदा, नफ़्सानी ताल्लुक़ात ख़तमु थी वेंदा. 20. मोमिन खे पंहिंजो दीन क़ब्र में, हश्र में, हर जाइ ते यादि रहंदो. हू पंहिंजे रब खे, पंहिंजे नबी खे, बल्कि पंहिंजे शेख ऐं उस्ताद खे बि सुञाणींदो. 21. नबूवत नियाबत इलाहिया मां आहे, जंहिंजो इंतिख़ाब सिर्फ़ु रब ई फ़रमाईंदो आहे, ऐं ख़िलाफ़त नियाबत रसूल आहे. इन जो इंतिख़ाब रसूल फ़रमाए या रसूल जी उम्मत अक्सरियत राय सां करे. जेकॾहिं ख़लीफ़ो बि रब जे इंतिख़ाब सां थींदो हुजे त नबी ऐं ख़लीफ़े में फ़र्क़ु न रहंदो. 22. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंहिं बि शइ ते तान करणु कुफ़्र आहे, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर अमल ऐं हर वस्फ़ रब करीम जे इंतिख़ाब सां आहे. हाणे इन ते एतिराज़ करणु रब जे इंतिख़ाब ते एतिराज़ करणु आहे. 23. क़ारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे चाचे यसहर जो पुटु हो. तौरेत जो वॾो आलिम हो. तमामु घणो हसीन, मुतवाज़े, ख़ुशि ख़ुल्क़ हो. माल मिलण सबबु मुनाफ़िक़ थी वियो. 24. जुर्म करे ख़ुशि थियणु हराम आहे, इबादत करे ख़ुशि थियणु बहितर आहे. अहिड़ी तरह नाजाइज़ तरीक़े सां ख़ुशी मल्हाइणु हराम आहे, जीअं ख़ुशीअ में नचणु वग़ैरह. जाइज़ तरीक़े सां ख़ुशी मल्हाइणु बहितर आहे, जीअं ख़ुशीअ में सदक़ो करणु वग़ैरह.
25 दुनियादारनि जो दुनिया खे लालच जी नज़र सां ॾिसणु ऐं उन जी तमन्ना करणु गाफ़िलनि जो कमु आहे। दुनिया में पाण खां हेठिएं खे ॾिसो ऐं दीन जे मुआमिले में पाण खां मथे ते नज़र रखो। 26 हिकु नेकीअ जो बदिलो घटि में घटि 10 दफ़ा आहे। इन खां ज़्यादा जी का इंतिहा न आहे। उहा दाइमी आहे, उनखे काई फ़ना न आहे ऐं दीदारे इलाही ऐं लिक़ाए जमाले मुस्तफ़ा याने प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत उन खां अलावा आहे। 27 अंबिया कराम अलैहिमुस्सलाम रब जे सिफ़तुनि ॾांहुं मख़लूक़ खे दावत ॾींदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी ज़ात ॾांहुं सॾींदा आहिनि। सूरतुल अनकबूत मां हासिल थियण वारियूं 25 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 मोमिन बिफ़ज़लिही तआला दुनिया में ई रुजू इलल्लाह याने अल्लाह पाक ॾांहुं रुजू करे वठंदा आहिनि। 2 मुसलमाननि जो ईमानी क़ुवत जे लिहाज़ खां इम्तिहान वठणु अल्लाह जो क़ानून आहे। बीमारी, नादारी, ग़ुरबत, मुसीबत इहे सभु रब जूं आज़माइशूं आहिनि जिन सां मुख़लिस ऐं मुनाफ़िक़ वाज़े थी वेंदा आहिनि। मोमिन राज़ी बरज़ा रहंदो आहे। 3 आज़माइशुनि जो मक़सदु इहो आहे त क़यामत जे ॾींहुं कंहिंजी सज़ा या जज़ा ते कंहिंखे एतिराज़ न थिए। मसलन जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु खे अहले जन्नत जी सरदारी ॾिनी वञे त को ॿियो इहो न चई सघे त असांखे सरदारी छो न मिली। करबला जे इम्तिहान उन्हनि जे जन्नती जवाननि जे सरदारी जी इस्तिहक़ाक़ खे ज़ाहिर करे छॾियो आहे। 4 जंहिंखे उमेद हुजे त मां हक़ तआला जी बारगाह में पेश थींदुसि ऐं हू मुंहिंजा गुनाह मुआफ़ कंदो त उन जी इहा उमेद हक़ आहे। वाक़ई हू गफ़ूर ऐं रहीम याने बख़्शण वारो ऐं वॾो महिरबान आहे। 5 नूह अलैहिस्सलाम दुनिया में चौथो नबी आहे। अव्हां जो नालो मुबारक अब्दुल गफ़्फ़ार या यशकर या शाकिर आहे। ख़ौफ़ इलाही में तमामु घणो रोअण जे करे नूह संदन लक़ब थियो। अव्हां जी विलादत आदम अलैहिस्सलाम जी दुनिया में तशरीफ़ आणण खां 1620 साल बाद सवात इराक़ में थी। 950 साल तबलीग फरमायाऊं पर 72 माण्हू ॿाहिरियां ऐं 8 घर जे भातियुनि अव्हां ते ईमान आंदो। काफ़रनि जी हलाकत खां पोइ 100 साल हयात रहिया। अव्हां आदम सानी आहियो। अव्हां जे वक़्त में भेण ऐं भाउ जो निकाह हराम थियो। अव्हां जे क़ब्र शरीफ़ मक़ाम करक शाम में आहे। अव्हां उन वक़्त जे सभिनी ज़मीन वारनि इंसाननि जा नबी हुआ। 6 नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने शरीफ़ ताईं जूदी जबल ते रही। हालांकि अव्हां जी ऐं असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 3974 सालनि जो फ़ासिलो आहे। 7 इस्लाम में कंहिं जानदार खे ज़िंदा साड़णु मना आहे। 8 मोमिन खे जेका अल्लाह सां महबत आहे उहा मौत खां पोइ अञा वधीक वधी वेंदी। मोमिननि जूं दोस्तियूं मौत सां ख़तमु न थींदियूं आहिनि बल्कि वधी वेंदियूं आहिनि ऐं आख़िरत में कमु ईंदियूं आहिनि। हज़रत लूत अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा भाइटिया या भाणेजा हुआ। हारान जा फ़र्ज़ंद हुआ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते सभिनी खां पहिरियां हज़रत लूत अलैहिस्सलाम ईमान आंदो। 10 हिजरत करण नबियनि जी सुन्नत आहे। 11 हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि याने पुटनि में हज़रत इस्माइल मुदयन ऐं मदाइन बि आहिनि। 12 क़यामत ताईं क़ुतबुल अक़ताब सैयद हूंदो। ही दर्जो रब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद सां ख़ासि करे छॾियो आहे। हुज़ूर गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हसनी हुसैनी सैयद आहिनि। 13 लिवातत सोडोमाइज़ क़ौम लूत खां अॻु में कंहिं बि न कई ऐं कोई जानवर बि इहो कमु न कंदो आहे। लूती माण्हू जानवरनि खां बि बदतर आहे। लूती माण्हू आख़िरकार औरत जे क़ाबिल न रहंदो आहे। 14 अख़लाक़ दुरुस्त करण जा काफ़िर बि मुकल्लफ़ याने पाबंद आहिनि जंहिं ते इस्लाम जो हाकिम खेनि सज़ा ॾेई सघे थो। 15 फ़रिश्तनि जो इल्मु नबी जे इल्म खां वधीक न हूंदो आहे।
16 शैतान पाण बुरनि कमनि खे सुठो न सम्झंदो आहे पर माण्हुनि खे सुठा करे ॾेखारींदो आहे। हू पाण मुशरिक न आहे पर माण्हुनि खे मुशरिक बणाईंदो आहे। 17 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अहले किताब तव्हां सां तौरेत वग़ैरह जो को मज़मून बयानु कनि त उन जी तस्दीक़ करियो ऐं न तकज़ीब, बल्कि ईअं चओ त असां अल्लाह ताला ऐं उन जे किताबनि ते ईमान आंदो। 18 क़ुरान जे काग़ज़ खे गंदो माण्हू नथो छुई सघे त पोइ क़ुरान वारे सीने खे गंदो शैतान इनशा अल्लाह न छुहंदो। 19 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा 3 क़िस्मनि जा आहिनि। हिकु उहे जेके बग़ैर इख़्तियार हर वक़्तु अव्हां खां सादिर थींदा रहिया आहिनि, जहिड़ोकि जिस्म पाक जो सायो न हुजणु या पघर मुबारक मां मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू अचणु। कुझु उहे जिन खे ज़ाहिर करण में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इख़्तियार न ॾिनो वियो, जहिड़ोकि क़ुरानी आयतूं। कुझु उहे जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़्तियार सां सादिर थिया, जहिड़ोकि भितरनि ऐं पथरनि खां कलमो पढ़ाइणु, चंड खे 2 टुकड़ा करणु, सिज खे मोटाइणु। 20 सूफ़िया किराम रहमतुल्लाहि अलैहिम फरमाइनि था त गाफ़िल जो मौत ओचितो आहे, तोड़े जो घणी बीमारी खां पोइ हुजे, छो त हू उतां याने आख़िरत जे लाइ तयारी न कंदो आहे। अक़लमंद मोमिन जो मौत ओचितो न आहे, जेतोणीकि सुम्हण दौरान हार्ट फेल थी वञे, छाकाणि त हू हमेशह मौत लाइ तयारु रहंदो आहे। 21 मोमिन गुनहगार जेतोणीकि दोज़ख में वञे पर खेसि अज़ाब न घेरींदो, उन जी पेशानी, दिलि, सजदे जा उज़वा महफ़ूज़ रहंदा, छाकाणि त अज़ाब जो घेरणु काफ़िरनि जो अज़ाब आहे। 22 उलमा फरमाइनि था त सिर्फ़ु 3 जानवर रिज़्क़ गॾु कंदा आहिनि, किविल, कूओ ऐं इंसान। इहे खाईंदा घटि आहिनि पर फ़िक्र घणो कंदा आहिनि। इन्हनि खां सवाइ को बि जानवर रिज़्क़ गॾु न कंदो आहे, हालांकि कुझु जानवर रोज़ानो तमामु घणो खाईंदा आहिनि, जहिड़ोकि हाथी ऐं गेंडो वग़ैरह। 23 काफ़िर जी अमीरी क़हर आहे, मोमिन जी फ़क़ीरी रहमत आहे। 24 माण्हू 3 क़िस्मनि जा आहिनि। 1 मुसीबत में रब खे यादि करण वारा, 2 ऐश में रब खे यादि करण वारा ऐं 3 हर हाल में रब खे यादि करण वारा। 3 क़िस्म जा माण्हू अक़लमंद आहिनि, पहिरियां 2 गाफ़िल आहिनि। काफ़िर पहिरें क़िस्म जा गाफ़िल हुआ जो मुसीबत में रब खे यादि कंदा हुआ ऐं आराम में कुफ़्र कंदा हुआ। 25 उहो मोमिन ख़ुशि नसीब आहे जंहिंखे मदीने तैयबा में क़ब्र नसीब थी वञे। सूरतुर रोम मां हासिल थियण वारियूं 18 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु पूरो करे वरितो त असां ज़िंदा आहियूं, न त मुर्दनि खां बि बदतर आहियूं। 2 मरदूदनि जे उजड़ियल बस्तियुनि खे वञी ॾिसण ते जीअं ख़ौफ़ ख़ुदा पैदा थिए ऐं महबूबनि जे आबाद मक़ामनि खे वञी ॾिसण त जीअं उन मां उमीद पैदा थिए, इहो जाइज़ आहे। इन मक़सद लाइ सफ़र करणु मुबाह आहे। 3 काफ़िर जो खाइण पीअण, हलणु घुमणु फिरणु ज़ुल्म आहे, छो त हू रब सां बग़ावत करे उन जूं शयूं इस्तेमालु करे रहियो आहे। मोमिन जा इहे कम इबादत आहिनि, छो त हू रब तआला जो मुतीअ आहे। 4 सूफ़िया किराम रहमतुल्लाहि अलैहिम फरमाइनि था, जेको सुन्नत जो तारिक याने छॾण वारो हूंदो, उहो हिकु ॾींहुं फ़र्ज़ जो तारिक बि थी वेंदो, ऐं जेको फ़र्ज़ छॾण जो आदी हूंदो, उहो आख़िरकार अक़ीदा बि छॾे वेहंदो। चोर पहिरियां ॿाहिरें दीवार टोड़ींदो आहे, उते कामयाबु थियण खां पोइ 2 दीवारनि में खाट हणंदो आहे, जीअं त दीन जी पहिरीं दीवार सुन्नत आहे। इन जी हिफ़ाज़त करियो, वरना बाक़ी शयुनि जो ख़ैरु न आहे। 5 क़यामत में केतिरी बि शिदत हुजे पर मोमिन जी आस न टुटंदी, खेसि नबी जी शफ़ाअत ऐं रब जी रहमत में उम्मीद हूंदी। 6 अल्लाह पाक जानदार मां बेजान नुतफ़ो या अंडो पैदा फ़रमाईंदो आहे ऐं मोमिन मां काफ़िर, मुत्तक़ी मां फ़ासिक़, आक़िल मां गाफ़िल खे पैदा कंदो आहे ऐं नुतफ़े या अंडे मां जानदार हैवान, काफ़िर मां मोमिन, गाफ़िल मां आक़िल, फ़ासिक़ मां मुत्तक़ी बाना पैदा फ़रमाईंदो आहे। केॾी शान वारो आहे।
7 इंसान जो निकाह जानवर या जिननि वग़ैरह सां नथो थी सघे छाकाणि त ज़ाल पंहिंजी जिन्स मां हुअणु घुरिजे। हूर जेतोणीकि इंसान याने आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां न आहे पर जन्नत ॿी दुनिया आहे, उतां जा अहकाम जुदागाना आहिनि। तंहिं करे आदम अलैहिस्सलाम जी ज़ाल उन वक़्तु दुनिया में तशरीफ़ आणण खां अॻु जन्नत में सिर्फ़ु हवा हुई। 8 मर्द रोज़ी कमाइण जे लाइ आहे, औरत मर्द खे आराम ॾियण जे लाइ आहे। 9 कुदरती तौर ते मुड़ुस ऐं ज़ाल जी पाण में महबत हूंदी आहे जेतोणीकि अॻु में अजनबी हुजनि, बल्कि निकाह सां ॿ ख़ानदान ऐं कॾहिं कॾहिं ॿ मुल्क बि मिली वेंदा आहिनि। इन्हीअ करे इनखे निकाह याने मिलाइण वारी शइ सॾियो वेंदो आहे। मर्द खे ज़ाल जे अज़ीज़नि सां ऐं औरत खे मुड़ुस जे अज़ीज़नि सां महबत हुजणु अल्लाह जी रहमत आहे। ना इत्तिफ़ाक़ियूं अल्लाह जो अज़ाब आहिनि। 10 मख़लूक़ जी इब्तिदा आहिस्ते आहिस्ते याने 6 ॾींहंनि में थी, पर इआदा याने ॿीहर पैदा करणु अचानक थींदो। 11 हर ॿार उन तौहीद ऐं दीन ते पैदा थींदो आहे जंहिंजो हिन मीसाक़ जे ॾींहुं अहद कयो हो। 12 अक्सर मुसीबत जे वक़्तु मके जा काफ़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थी रब तआला खां दुआ कराईंदा हुआ। फ़िरऔन बि मुसीबत में मूसा अलैहिस्सलाम खां दुआ कराईंदो हो। 13 जंहिं हिबा याने तोहफ़े में सिर्फ़ु रब जी रिज़ा मक़सूद हुजे उहो सदक़ो आहे, ऐं जंहिंमें बंदे जी रिज़ा मक़सूद हुजे ऐं रब जी रिज़ा लाइ बंदे खे राज़ी करणो हुजे उहो हदियो या नज़रानो आहे। 14 ख़ैरात इहा आहे त जेका फ़क़ीर खे फ़क़ीरी जे बुनियाद ते सिर्फ़ु रब खे राज़ी करण जे लाइ ॾिनी वञे। फ़क़ीर खे हदियो ॾियणु सदक़ो आहे, जीअं अमीर खे सदक़ो ॾियणु हिबा याने तोहफ़ो आहे। सदक़े जारिया अमीर ऐं ग़रीब सभु इस्तेमालु करे सघनि था। वाजिबु सदक़ो सिर्फ़ु फ़क़ीर खाइनि, नफ़ली सदक़ो बि फ़क़ीर लाइ ई मौज़ू ऐं मुनासिबु आहे। 15 कुफ़्र ऐं गुनाहनि जे करे ॾुकार, बीमारी, वबाई मर्ज़, सैलाब, बाहि लॻणु, रिज़्क़ में बेबरकती थींदी आहे ऐं बारिश न थियण सां दरियाई जानवर अंधा थी वेंदा आहिनि। सीप में मोती न ठहंदा आहिनि, मतिलबु त गुनाहनि जे करे ख़ुश्की ऐं दरियाई मख़लूक़ ते मुसीबत अची वेंदी आहे। अॼुकल्ह झंगलनि में ख़ुश्की ऐं समुंड में हर हंधि आफ़तूं अची रहियूं आहिनि। 16 इंसान जी बदअमलीअ जे करे कॾहिं जानवरनि ते बि मुसीबत अची वेंदी आहे। कणिक सां गॾु घुणा बि पीसजी वेंदा आहिनि, जीअं कॾहिं जानवरनि जे करे इंसान ते बारिश थींदी आहे। ज़िना जी कसरत सां क़त्ल ऐं ग़ारत गिरी थींदी आहे। ज़कात न ॾियण सां बारिश रुकिजी वेंदी आहे। तौर ऐं माप में घटिताई करण जे सबबु ज़ालिम हाकिम मुक़ररु थींदा आहिनि। व्याज खोरीअ सां ज़लज़ला वग़ैरह ईंदा आहिनि। 17 अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं असांजे ज़िम्मे करम ते आहे मुसलमाननि जी मदद फ़रमाइणु। सिपारो 21 सूरह रूम आयत नंबर 47। मोमिननि जी मदद जूं कुझु सूरतूं आहिनि। जिहाद में उन्हनि खे काफ़िरनि ते ग़लबो हासिलु थियणु, मनाज़िरनि में खेनि फ़तह नसीबु थियणु, जॾहिं मोमिन मुसीबत में गिरफ़्तार थियनि त रब जो उन्हनि खे पाण वटि घुराए वठणु, दुश्मननि जे हथनि में न छॾणु। तंहिं करे इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु मंसूर ऐं मुज़फ़र याने मदद कयल ऐं कामयाब आहिनि। यज़ीद पलीद ख़ाइब ऐं ख़ासिर याने नाकाम ऐं नामुराद हो। 18 इंसान पोढ़ाइप में जिस्मानी तौर ते कमज़ोर थी वेंदो आहे ऐं अक़ली तौर ते बि, इन करे जो सभई उज़वा कमज़ोर थी वेंदा आहिनि। चङो भलो दुनियावी पढ़ियल लिखियल माण्हू बेवकूफ़ थी वेंदो आहे। इन मां मालूम थिए थो त असां सभु कंहिं ॿिए जे कब्ज़े में आहियूं। सूरतुल लुक़मान मां हासिल थियण वारूं 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 तिलावत क़ुरान ॿुधणु फ़र्ज़ किफ़ाया आहे। जिते माण्हू क़ुरान शरीफ़ ॿुधण खां मजबूर हुजनि या कारोबार में मशग़ूल हुजनि, उते बुलंद आवाज़ सां तिलावत न करणु घुरिजे। 2 तारीख़ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जा वालिद आहिनि। अव्हां जी उमिरि 1000 साल थी ऐं दाऊद अलैहिस्सलाम जी सोहबत माणियाऊं। 3 हज़रत लुक़मान जे पुट जो नालो अनअम या अशकम आहे। 4 हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाहि अलैहि
फ़रमायो त अल्लाह जे शुक्र लाइ 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं माउ पीउ जे शुक्र लाइ नमाज़ुनि में उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत करियो। 5 सुठनि जहिड़ी सूरत अपनाइणु उन्हनि जहिड़ा तौर तरीक़ा इख़्तियार करणु सुठो आहे ऐं बुरनि जहिड़ी सूरत अपनाइणु या उन्हनि जहिड़ा तौर तरीक़ा इख़्तियार करणु बुरो आहे। मौजूदा दौर जे मुस्लमाननि खे इन मां इबरत हासिलु करणु घुरिजे जो उहे पंहिंजी चाल चलत मुतकबिर ईसायुनि जहिड़ी बणाईंदा आहिनि। मुतकबिरनि जो नक़ल करणु बि बुरो आहे, मुतवाज़िईन जो नक़ल करणु सुठो आहे। अॼुकल्ह वारनि में सींध कढी मथो उघाड़ो करे हथ या पेर घुमाए हलणु ख़ासि तौर मुतकबिरनि जी चाल आहे। हर मुस्लमान खे इन खां बचणु घुरिजे। बिला वजह तेज़ हलण बि इन में शामिल आहे जो तकबुर आहे। 6 अंदरूनी अज़मत ते आकिड़जणु फ़ख़्र आहे जहिड़ोकि इल्म, हुस्न, ख़ुश आवाज़ी, नसब, वाइज़ वग़ैरह ऐं ॿाहिरीं अज़मत ते आकिड़जणु इख़्तियाल, तकबुर ऐं गुरूर आहे जहिड़ोकि माल, जाइदाद, लश्कर, नौकर चाकर वग़ैरह। याने न ज़ाती कमाल ते फ़ख़्र कर ऐं न ॿाहिरें फज़ीलतुनि ते नाज़ कर, छाकाणि त इहे शयूं तुंहिंजूं पंहिंजूं न पर रब जूं आहिनि, जॾहिं चाहे वापसि वठे। 7 मुर्गो बुलंद आवाज़ सां अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, सुठो लॻंदो आहे, उन वक़्तु दुआ घुरण जो हुकुम आहे। 8 सूफ़िया फ़रमाईंदा आहिनि त असां सभु माण्हू पस्ती याने घाटे ऐं खसारे में आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी मज़बूत रस्सी आहिनि जंहिं अव्हां जो दामन झले वरितो उहो बुलंदी ते पहुची वियो, जेको अव्हां खां जुदा रहियो उहो पस्ती में हलियो वियो। जीअं खूह में किरियल डोल या माण्हू खे रस्सी जे ज़रिए ॿाहिरि कढियो वेंदो आहे। 9 दुनिया जी ज़िंदगी खे बाक़ी सम्झी रब खां गाफ़िल थी वञणु वॾी ग़फ़लत आहे। इहा त पाणी जे बुलबुले जियां ख़ाली ग़िलाफ़ आहे जंहिंजी का हक़ीक़त न आहे। नूरुल इरफ़ान जी मदनी गुलनि ते कमु करण जो अंदाज़। तफ़सीर नूरुल इरफ़ान मां मदनी गुलनि जा रिसाला तयारु करण लाइ नईमी कुतुब ख़ाने जो शाइल नुस्ख़ो नंबर N163 ते कमु कयो वियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ऐं लक़ब शरीफ़ सां गॾु दुरूद पाक अंबिया कराम अलैहिस्सलाम जे नालनि सां गॾु सलाम, सहाबे कराम रदी अल्लाहु अन्हुम ऐं ओलिया कराम रहमतुल्लाह अलैहिम जे ज़िक्र जे वक़्तु तरज़ी ऐं तरहीम याने रदी अल्लाहु अन्हु ऐं रहमतुल्लाह अलैहि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। हर मदनी गुल खां पोइ हवालो ॾिनो वियो आहे। मुश्किल लफ़्ज़नि जी माना ब्रैकेट में पेश कई वई आहे ऐं कुझु हंधनि ते मुश्किल लफ़्ज़नि जी तलफ़ुज़ ऐं आराब जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। ज़रूरत मुताबिक़ अंग्रेज़ी लफ़्ज़ बि शामिल कया विया आहिनि। पुराणे उर्दूअ जे कुझु लफ़्ज़नि या जुमिलनि खे मौजूदा याने अॼुकल्ह ॻाल्हाए वेंदड़ उर्दूअ जे लिहाज़ खां कुझु आसान करण जी कोशिशि कई वई आहे। कुझु हंधनि ते मुश्किल मदनी गुलनि जो ख़ुलासो बयानु कयो वियो आहे ऐं कुझु जायुनि ते अक़वालनि जी हेडिंग ॾिनी वई आहे त जीअं पढ़ंदड़नि जे लाइ अक़वालनि जी अहमियत में वाधारो थिए। मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह केतिरनि ई हंधनि ते तफ़सीरी नुक़्ता बयानु कंदे ज़िमनन अहादीस मुबारका बयानु कया आहिनि। पढ़ंदड़नि जे लाइ ज़ौक़ लाइ इन्हनि अहादीस मुबारका जे तख़रीज पिणु कई वई आहे। कुझु जायुनि ते मौज़ू जे मुनासिबत सां पढ़ंदड़नि खे नेकियुनि जी तरग़ीब ॾियारण जा फ़ाइदा शोबे हफ़्तेवार रिसालो मुतालो तरफ़ां शामिल कया विया आहिनि। फ़क़ति अहिड़े नुक़्तनि मदनी गुलनि खे बरक़रार रखियो वियो आहे जेके जुदागाना तौर ते हिकु क़ौल आहिनि। अहिड़ा अक़वाल जिन खे सम्झण लाइ आयत मुबारका जी ज़रूरत हुजे इन्हनि खे रिसाले में शामिल न करण जी कोशिशि कई वई आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।